अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे वेलकम आहे, भलीकार आहे। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध जी तमामु बहितरीन सिंगर जंहिंखे पूरो पाकिस्तान चाहे पियो, जेका सिंगर आहे उहा जेका सिंध में रही करे सिंध खे उन काफ़ी सॉन्ग्स वग़ैरह ॾिना आहिनि ऐं उन सिंगर पंहिंजे फ़न जी दुनिया में केतिरियूं तकलीफ़ूं ॾिसी उन पाण खे अॻिते आंदो आहे। उहा सिंगर आहे दोस्तों निगहत नाज़। जी हाँ दोस्तों, बिल्कुलु अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे बाक़ाइदे सां ॿुधाईंदुसि त निगहत नाज़ कंहिंजे घर में जनमु वरितो ऐं निगहत नाज़ शोबिज़ जी दुनिया में कॾहिं आई ऐं निगहत नाज़ सिंगिंग जी फील्ड में कॾहिं क़दम रखियो ऐं निगहत नाज़ कहिड़े सन में शादी कई ऐं इन खां अलावा घणो कुझु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों, अॼोकी हीअ जेका वीडियो आहे तमामु बहितरीनु वीडियो आहे, तमामु इंट्रस्ट वीडियो आहे। पर दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजी वीडियोज़ खे हिन वक़्त ताईं लाइक न कयो त महिरबानी करे दोस्तों असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करण सां सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटिया जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। निगहत नाज़ मोरो शहर सां ताल्लुक़ रखे थी ऐं दोस्तों निगहत नाज़ 2002 ईस्वी में शोबिज़ जी दुनिया में क़दम रखियो, यानी फिल्मुनि जी फील्ड में आई ऐं इन खां अलावा निगहत नाज़ काफ़ी फिल्मुनि ऐं ड्रामनि में कमु कयो। निगहत नाज़ स्टेज ड्रामनि खां वठी परफॉर्मेंस कंदी आई ऐं आस्ते आस्ते हिन फिल्मुनि जी दुनिया में बि अचणु शुरू कयो। निगहत नाज़ जा PTV खां वठी काफ़ी स्टेज ड्रामनि ताईं ड्रामा थियल आहिनि ऐं इन खां अलावा निगहत नाज़ काफ़ी फिल्मुनि ऐं ड्रामनि में बि कमु तमामु बहितरीनु कयो। दोस्तों, निगहत नाज़ सिंध जे सीनियर आर्टिस्टनि सां गॾु कमु कयो आहे। जेको निगहत नाज़ फस्ट में ड्रामो कयो हुयो उहो कयो हुयो अब्दुल मन्नान अब्बासी सां। उहो निगहत नाज़ अब्दुल मन्नान अब्बासी सां स्टेज ड्रामो कयो हुयो ऐं उतां हिन पंहिंजे फ़न जी दुनिया में अचण जी शुरूआत करे छॾी। दोस्तों, जीअं त निगहत नाज़ पंहिंजे बचपन खां ई वठी हिन पंहिंजी फील्ड जो शौक़ु रखंदी हुई ऐं हिन फील्ड में अची क़दम रखियो। दोस्तों, निगहत नाज़ प्रोग्राम यादगिरी में रूबी अली खे इंटरव्यू ॾींदे चयो त मूंखे तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो त मां शोबिज़ जी दुनिया में अचां। ऐं दोस्तों, वधीक निगहत नाज़ जो चवणु हुयो त आहिस्ते आहिस्ते मां फिल्मुनि ऐं ड्रामनि जो कमु छॾे ॾिनो ऐं अची मां सिंगिंग जी फील्ड में आहियां। ऐं जॾहिं मां सिंगिंग जो कमु शुरू कयो त मूंखे शाइरी मिलंदी हुई ऐं आउं गाना चवंदी हुयसि। हिन चयो त मूंखे मुमताज़ मौलाई चांडियो तमामु घणी शाइरी ॾींदो हुयो ऐं मूंखे हू सिंगिंग में पसंदि बि तमामु घणो कंदो हुयो। ईअं ई आहिस्ते आहिस्ते सिंगिंग कंदे मूंखे हिकिड़ो ढोलम वॼाईंदड़ मोहम्मद असलम सखीराणी जेको मूंसां गॾु हूंदो हुयो सिंगिंग कंदे, यानी ढोल वॼाईंदो हुयो मोहम्मद असलम सखीराणी, उहो बि मोरो शहर सां ताल्लुक़ रखे थो। आहिस्ते आहिस्ते उन सां मुंहिंजी लव थी वई। ईअं ई आहिस्ते आहिस्ते मूं मोहम्मद असलम सखीराणी सां शादी जो इज़हार करे छॾियो। ऐं दोस्तों, वधीक निगहत नाज़ जो चवणु हुयो त सिंगिंग जी दुनिया में मूं तमामु घणा ॾुख ॾिठा ऐं रातियुनि जूं रातियूं करे पंहिंजी में शोहरत माणी ऐं इन खां अलावा जंहिं बि हाणे महफ़िल वग़ैरह में वेंदी आहियां त मोहम्मद असलम सखीराणी सां गॾु हलंदो आहे। ऐं निगहत नाज़ जो वधीक चवणु हुयो त मां हिन वक़्त ताईं केतिरा ई एल्बम एसार प्रोडक्शन खे ॾेई चुकी आहियां। ऐं निगहत नाज़ चयो त मां पंहिंजा घर ऐं पंहिंजा बच्चा छॾे वञी महफ़िलूं मचाईंदी आहियां। ऐं दोस्तों, वधीक निगहत नाज़ जो चवणु हुयो त मूंखे हिन वक़्तु मोहम्मद असलम मां हिकु न्याणी ऐं हिकिड़े पुटड़े जी औलाद आहे। ऐं दोस्तों, वधीक निगहत नाज़ जो चवणु हुयो त मूंखे सौरभ सुमरे धरती TV डॉक्टर हाउस में घुराए मूंखां ग़लति सवाल कया हुया ऐं अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। मुमताज़ मौलाई मुंहिंजे विच में कुझु बि न हुयो जो हर बार मूंखां हुननि ग़लति सवाल कया।
ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली प्रोग्राम यादगिरी में इंटरव्यू ॾींदे चयो त माण्हू ॿिए जे लाइ जिए त मज़ो तॾहिं आहे। दोस्तों इन प्रोग्राम ॾींदे निगहत नाज़ पंहिंजा लुड़क लाड़े वेठी ऐं निगहत नाज़ जो चवणु हुयो त मां पंहिंजी जेकी इहा महिनत कई आहे, इहा जेका शोहरत हासिलु कई आहे, इहा तमामु ॾुखी हासिलु कई आहे। मूंखे बचपन खां ई वठी शौक़ु हुयो त मां हिन शोबिज़ जी दुनिया में अचां ऐं पंहिंजो पाण खे मञायां। ऐं दोस्तों वधीक निगहत नाज़ जो चवणु हुयो त हिन वक़्तु मूंसां ॿियो केर बि प्यारु नथो करे ऐं हिन वक़्तु मुंहिंजो केर बि न आहे मोहम्मद असलम खां सवाइ, जेको मूंखे परेशान नथो रहण ॾिए ऐं मूंखे तमामु घणो ख़ुशि रखे थो ऐं मूंखे तमामु घणियूं ख़ुशियूं ॾिए थो। ऐं दोस्तों इन खां अलावा निगहत नाज़ चयो आहे त मां सिंध जे काफ़ी सीनियरनि आर्टिस्टनि सां कमु करे चुकी आहियां। सिंध जे जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि अब्दुल मन्नान अब्बासी, ज़ाहिद सिद्दीकी ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी एक्टर्स आहिनि जंहिंजी डायरेक्शन में कमु बि पिणु कयो। त दोस्तों ही हुई निगहत नाज़ जी कहाणी जेका मूं तव्हां दोस्तनि खे ॿुधाई। तो दोस्तों अॼु की वीडियो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।